शाहपुर जानिया अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग सैयद शेर अली शाह जानिया जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो वियो। उन मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंस पिणु कोठाई वई, जिथे अदीबनि, दानिश्वरनि, शाइरनि ऐं दरगाह जे वली अहद ओन मोहम्मद शाह जानिया तरफ़ां साईं जी शाइरी जो किताब इश्क समंदर जी पिणु रूनुमाई कई वई। उन मौक़े ते वली अहद दरगाह ओन मोहम्मद शाह जानिया ॻाल्हाईंदे चयो त उम्मीद आहे त हिते वली जानिया ख़ानदान जे मुअद्दिन ते इहा किताब हींअर वक़्त में शाया कराइनि ऐं साईंजनि जे असांजे बुज़ुर्गनि जी कयल महिनतुनि ऐं हिननि जो जेको किरदारु रहियो आहे उनखे मंज़िल आम ते हूअं बि लिखियलु छुटियल कोन्हे, पर मज़ीद उनखे नौजवाननि ऐं माण्हुनि में ॻाल्हाइण लाइ उन्हनि जी फिक्र खे फैलाइण ते वञिणो पवे थो, उन्हनि शयुनि की तस्दीक करणी पवे थी। सीना बसीना रवायती तौर ते असांखे जेको मवाद मिले थो उनजी असीं छंड छाण कयूं था ऐं उनखां पोइ ई असां किन किताबनि में जेका ॾियणु चाहियूं था पिया जी उहो मवाद पोइ बि तहक़ीक़ जेका आहे उहा का पूरी कोन थी थिए पई, छाकाणि त उनजी इब्तिदा त थी वेंदी आहे, पर तहक़ीक़ जी काई इंतिहा आहे कोन। उन में के ग़लतियूं रहिजी बि वेंदियूं आहिनि, तमामु अहम आहे ऐं उनजे जेके सो तालिबनि मुरीदनि जे लाइ ख़ासि करे जेका आहे सो मुख़्तलिफ़ जेके शयूं उन में सिरजियूं वयूं आहिनि शाइरी जे क़ाइल हुआ, कंहिं बि फ़र्क़े सां तालुक कोन रखंदा। केॾा बि सफ़र ते निकिरंदा हुआ त मूंखे अजब वठंदो त साईं मोहम्मद साले असांजो हूंदो हो ॿुधियो त उनखे पाण सां खणी ईंदा ऐं उहे अरबी फारसी में पाण में ॾेई वठंदा हुआ, हैदराबाद या नवाशा वठी ईंदा। त माना हिन जो असांजे अहल सुन्नत जमात जा केतिरा ई हाफ़िज़ उलमा ख़ुदि साईं जन जा जेके मुरीद आहिनि अॼु इहे जब कैमरामैन मोहम्मद अकरम डायरी सां गॾु मंठार डायरी, आवाज़ TV, शाहपुर जानिया।